अस्सलाम वालेकुम दोस्तों, माइक्रोसॉफ्ट एक्सेल जे एडवांस ट्यूटोरियल में तव्हांखे खुश आमदीद। दोस्तों तव्हां जेको सिखी रहा आहियो माइक्रोसॉफ्ट एक्सेल जा कुछ एडवांस ऑप्शन्स हुआ जेके बिगिनर जे लाइ जेके शुरूआती जेके बुनियादी ऑप्शन्स हुआ उहे बिगिनर जे ट्यूटोरियल्स में वाज़े अॻु में करे चुको आहियां। तव्हां उहे जेकॾहिं वीडियो न ॾिठा आहिनि त तव्हां उन प्लेलिस्ट में वञोसि ऐं उन में सर्च करोसि बिगिनर्स ट्यूटोरियल ऐं उतां पोइ तव्हां बुनियादी जेके ऑप्शन्स आहिनि उहे ॾिसी वठोसि। छाकाणि बुनियादी ऑप्शन तव्हांखे ॾिसण खां पोइ तव्हांखे जेके एडवांस ऑप्शन आहिनि इहे वधीक बहितर नमूने तव्हांखे सम्झ में ईंदा। दोस्तों हिन वीडियो में असीं तव्हांखे सेखारींदासीं हिन वीडियो में तव्हांखे दोस्तों हिकिड़ो ॿियो जेको सो फीचर आहे एक्सेल जो जंहिंमें तव्हांखे स्मार्ट आर्ट जे बारे में तव्हांखे ख़बर पवंदी। स्मार्ट आर्ट छा हूंदा आहिनि दोस्तों? डायग्राम हूंदा आहिनि असल में। कॾहिं कॾहिं असांखे डायग्राम जेको सो उहो बि हिन में शीट में या जेको असांजे डॉक्यूमेंट में लॻाइण जी ज़रूरत पइजी वेंदी आहे। यानी कंहिं शइ जो असीं जेको सो लिस्ट असीं शो करणु चाहियूं था या कंहिं शइ जो असां प्रोसेस जेको आहे उहो असीं शो करणु चाहियूं था या कंहिं जेको प्रोसेस आहे उनजो असीं लाइफ साइकिल के ॿुधाइणु चाहियूं था या हायरार्की असीं ॿुधाइणु चाहियूं था त इहे असांखे मुख़्तलिफ़ ऑप्शन्स असांखे ॾिए थो। त हीअ जेका स्मार्ट आर्ट हूंदा आहिनि अचो त स्मार्ट आर्ट हीअ ॾिसो। पहिरीं तव्हांजे लाइ हिकिड़ो सिंपल शीट ॾिसो खोले रखी आहे जंहिंमें हीअ लिस्ट आहे। ॾिसो असीं मुख़्तलिफ़ जेको लिस्ट खे असीं बहितरीनु डिज़ाइन सां असीं शो करे सघूं था। एक्सेल असांखे काफ़ी सारियूं डिज़ाइन्स हिन में ऑलरेडी ॾिए थो। असीं हिते जेको हिकिड़ो स्मार्ट आर्ट एड था करूं। इंसर्ट में वञी तव्हां हीअ ॾिसो स्मार्ट आर्ट ते जॾहिं क्लिक कंदो न त तव्हांखे हीअ अॻु शो थी वेंदो। हीअ लिस्ट ॾिसो, हीअ सॼो लिस्ट आहे। लिस्ट में तव्हां जेको क्लिक कंदा का बि लिस्ट जेको असां तव्हां चूज़ कयोसि। पहिरीं का लिस्ट असां खणोसि था। सपोज़ हाणे हीअ लिस्ट खईंसीं ओके करोसि। हाणे हीअ तव्हांजे अॻे साम्हूं जेको लिस्ट खां पोइ इहा असांखे ऑप्शन ॾिए थो। असीं हिनखे सेट करंदा हिते सिलेक्शन पेन खे असीं क्लोज़ था करियोसि। असीं हिनखे हिते सेट करे हाणे हीअ असांखे टेक्स्ट वाइज़ असीं शो करणु चाहियूं था। ॾेखारे थो असांखे लिस्ट में। ठीकु आहे दोस्तों, असां हिन में हाणे लिस्ट में हाणे हिन टेक्स्ट में असीं छा था शो करणु? सपोज़ असीं फ्रूट जी लिस्ट असीं ॾियूं था FRUIT। ऐं हिन में हिन जो ॾिसो लेवल्स हूंदा आहिनि। लेवल्स ॾिसोसि क्लियर करियां थो त हाणे वेजिटेबल हिन साइड ते तव्हां ॾिसी वठोसि तव्हांखे लेवल कीअं त हिते बि तव्हां क्लिक करे तव्हां डायरेक्ट करे सघो था। अदरवाइज़ हिते तव्हांखे हीअ ॾिसो हीअ जेको प्राइमरी लेवल आहे हीअ सेकेंडरी लेवल आहिनि। यानी फ्रूट जेको आहे न उहो मेन जेको सो असांजो आहे आइटम आहे उनजा हीअ जेके उनजा चाइल्ड आइटम आहिनि। त तव्हां जेको सो फ्रूट ॾिसो हाणे हिते क्लिक करे तव्हां हिन में एड करे सघो था। नो प्रॉब्लम। वेजिटेबल खां पोइ आहे सपोज़ ड्रिंक्स। ओके नो प्रॉब्लम। हाणे हिते तव्हां हिन टेक्स्ट सां तव्हां क्लिक करे तव्हां फ्रूट में छा छा एड करणु चाहियो था। सपोज़ असीं एप्पल एड कयोसीं। एप्पल खां पोइ हिते असीं ऑरेंज एड कयोसीं या बनानास एड कयोसीं एज़ यू विश फ्रूट्स में। अच्छा हिते असीं जेको सो कैबेज असीं लिखूंसि था। वेजिटेबल आहे जस्ट शो तव्हांखे जेको सो हिकिड़ो एग्ज़ाम्पल आहे। तव्हां लिस्ट में कुझु बि जेको सो तव्हां ॾेई सघो था जेका तव्हांखे लिस्ट जेका रिकॉर्ड हुजे। असांखे ऑब्जेक्ट डिलीट करणो हुजे असां हुनखे सिलेक्ट करे असांखे बिकॉज़ हीअ ड्रिंक जी असीं भायूं त ज़रूरत असांखे नथी पए उन करे असीं हिनखे डिलीट था करे छॾियूं। हिते जेको सो असांखे लिस्ट जेको न असांखे अलॻि सां लिस्टूं ॾींदो आहे। सपोज़ हीअ ॾिसो हिन में जेको साम्हूं तव्हांखे न डिज़ाइन्स जेको अचे ॾिसो हिन डिज़ाइन में तव्हां लिस्ट बिल्कुलु चेंज करे सघो था। हीअ ॾिसो हीअ असांजी जेका लिस्ट जेका अॻिले ॾिसो आहे उन में तव्हां हीअ ॾिसो डिज़ाइन तव्हां लिस्ट जो चेंज करे सघो था। तव्हां कंहिं बि लिस्ट खे किथे वाणे सघो था। ख़ूबसूरत जहिड़ी लिस्ट असांखे हिकिड़ी डिज़ाइन में चेंज। अदरवाइज़ जेका तव्हां पहिरीं प्रीवियस जेका लिस्ट आहे उन में लिस्ट में तव्हां डिज़ाइन्स में वेंदा जॾहिं पर हीअ ॾिसो लिस्ट सां गॾु असांखे तस्वीर शो थी वेंदी। असीं हिनखे तस्वीरुनि जो असीं हिनखे एड करे सघूं था। मथे जेका तस्वीर वारा आइकन ते जॾहिं तव्हां क्लिक कंदो डबल क्लिक कंदो न त तव्हां कंप्यूटर में वञी तव्हां का तस्वीर जेको खणी हुन में एड करे सघो था। सपोज़ हा जेको तव्हां एक्सेल जो ट्यूटोरियल में जेके तस्वीरूं एड करे रखियूं आहिनि उहे हिन में एड था करियूंसि। ड्रिंक्स खे छॾियूंसि था असीं एड करे रखी ऑलरेडी छाजी वेजिटेबल जी आहे फ्रूट्स जी आहे। इंसर्ट करियूंसि था। ॾिसो तव्हांजे फ्रूट शो थियनि पिया। और हिन तस्वीर खे असां जेके क्लिक करियूंसि था डबल क्लिक करियूं था सॉरी ऐं हिनखे माई कंप्यूटर मां सेम शइ त असीं जेको हिन मां सिलेक्ट करियूंसि था वेजिटेबल सिलेक्ट करियूं था। हीअ असांजी तस्वीर यानी की हिन तस्वीर सां गॾु वधीक जेको असांखे वाज़े जेको असीं लिस्ट ठाहे सघूं था। हीअ हुई लिस्ट। उनखां पोइ असल में हाणे प्रोसेस में जेको असां डायग्राम स्टार्ट करूं था यानी एड करूं था। ठीकु आहे। इंसर्ट में वञो स्मार्ट आर्ट में वञो। स्मार्ट आर्ट खां पोइ असां जेको ॿियो नंबर ऑप्शन आहे प्रोसेस जो। प्रोसेस में तव्हां जेका डिज़ाइन तव्हां चाहियो तव्हां अप्लाई करे सघो था। ॾिसोसि हीअ असांजो प्रोसेस मिक्स थी वियो। नो प्रॉब्लम। हिन जे मथे जेका आउटलाइन हुनखे सिलेक्ट करे तव्हां हिनखे एड करे रखोसि। अच्छा तव्हां मुंहिंजो जेको हिनखे साइज़ बि चेंज करे सघो था। जॾहिं हिन ते क्लिक करो हुन जे मथे जेका लाइन आहिनि आउटलाइन उन ते क्लिक करो हुनखे हिते दोस्तों हर ऑब्जेक्ट तव्हां सिलेक्ट करे हुनजा जेको तव्हां कलर बि चेंज करे सघो था। पहिरीं तव्हांखे नंढो करे ॾेखारियांसि हिनखे क्लिक करे मथे आउटलाइन ते क्लिक करियोसि ऐं हीअ ॾिसोसि हीअ हाणे जेका तव्हां हिन ऑब्जेक्ट जो कलर छा सपोज़ ब्लू कलर आहे ब्लू कलर खे तव्हां कस्टमाइज़ मूं तव्हांखे शेप में कस्टमाइज़ ॿुधायो न सेम शइ में ग्रेडियंट वग़ैरह फिल कुझु बि चाहे तव्हां अप्लाई करे सघो था। अदरवाइज़ तव्हां जस्ट सॉलिड कलर बि तव्हां करे सघो था।
ये ऑब्जेक्ट हर ऑब्जेक्ट के तव्हां ही जेको टेक्स्ट आहे एज अ टेक्स्ट के जी तव्हांखे मूं फॉर्मेट करण जेको ॿुधायो सेम शइ साॻी फॉर्मेट या सभु टोटल इफेक्ट वग़ैरह सां असांखे अप्लाई करण जी जेको आहे सहूलियत ॾिए थो एक्सेल। त अचो हे असीं प्रोसेस वारे में हुआसीं। हाणे प्रोसेस में हर टेक्स्ट में असां सपोज़ ही स्टेप 1 आहे असांजो प्रोसेस में, ही स्टेप 2 आहे असांजो, ऐं ही स्टेप 3 आहे असांजो। जस्ट क्लिक कंदा आहियो पाण तव्हांखे कर्सर जेको त अची वेंदो तव्हांजो लिखण जे लाइ। ठीकु आहे, ही 3 स्टेप असां जेको एड कया आहिनि। हाणे हिन जी डिज़ाइन स्टेप जी डिज़ाइन वरी अलॻि ॾिसो, हिन शेप जी डिज़ाइन्स आहिनि, हीअं ॾिसो स्टेप जी तव्हां कहिड़ी कहिड़ी डिज़ाइन्स तव्हां अप्लाई करे सघो था। हिन में वरी तव्हांखे तस्वीर जेका उहो बि एड करण जी तव्हांखे सहूलियत मिलंदी। ॾिसो हर शेप तव्हां जेको मुख़्तलिफ़ जेके बि आहिनि तव्हां डिज़ाइन्स वरी ॾिसिजो, हितां जेको तव्हांखे उनजा अञा जेके वधीक जेके बि ऑप्शन्स आहिनि उहे तव्हांखे हिते मिली सघंदा। ॾिसो 3D ऑप्शन्स हूंदा आहिनि, बियो वाला वग़ैरह इफेक्ट वग़ैरह, ही प्रीसेट ऑलरेडी ॾींदा आहिनि। अदरवाइज़ असीं पाण जेको हर ऑब्जेक्ट ते असीं करे सघूं था। जेकर सॼे पूरे जेको असांखे ग्रुप थियल हूंदो न उन ॿाहिरीं आउटलाइन खे सिलेक्ट करे तव्हां हिनखे नंढो करे सघो था। अच्छा दोस्तों, असां जेकॾहिं असीं चाहियूं था त हिकिड़ो ॿियो असांजे हिते ऑब्जेक्ट स्टेप 3 आहे न, असीं चवंदा स्टेप 4 बि हुजे त पोइ कीअं करिबो। कंहिं में बि ॿियो ऑब्जेक्ट करण जे लाइ तव्हांखे हिते डिज़ाइन जेको टैब में न तव्हांखे डिज़ाइन में ॾिसो मिलंदी, तव्हांखे मिलंदो ऐं हुते वञो तव्हां एड शेप कयोसि। एड शेप ते तव्हां क्लिक कयोसि। हाणे तव्हांखे ॿुधाए पियो बिफोर या आफ्टर, तव्हां चओ त आफ्टर। अॻु में जेकॾहिं अॻियां शेप करिणो हो त बिफोर करोसि, बैक में लॻाइणो हुजे त आफ्टर करोसि। हीअ ॾिसो आफ्टर अची वियो। हाणे हिते असीं हिन में जेको तव्हां हिते या हिते किथे बि क्लिक करे तव्हां ॿियो एड करे सघो था। हाणे स्टेप असीं 4 था एड करूं। ॾिसो जेतिरा स्टेप चाहिनि तव्हां एड करे सघो था, नो प्रॉब्लम आहे। हाणे जेको लास्ट ऑप्शन जेको स्मार्ट अची वियो उहो आहे सॉरी जेको किथे आहे स्मार्ट आर्ट में। स्मार्ट आर्ट जो ऑप्शन अची करियोसि था साइकिल जो। साइकिल में ॾिसोसि तव्हां असांखे हीअ ॾिसो साइकिल जा मुख़्तलिफ़ जेके आहिनि असांखे हीअ बि जेको डिज़ाइन्स ॾिए थो असांखे। हीअं नंढो था करियोसि बिकॉज़ असां हाणे हिकिड़ी में सभु एड करणु चाहियूं था। मां त ॿुधायां थो हिकिड़ी वीडियो में सभु क्लियर करणु चाहियां पियो। उन करे हिन में वरी बि असीं जेको स्टेप 1 था करियोसि, स्टेप 2 था करियोसि, स्टेप 3 करे बाक़ी ॿिया जेके ऑब्जेक्ट आहिनि हिन में तव्हांखे वरी रिमूव करण त ॿुधायां थो तव्हांखे। स्टेप 3 था करियोसि। ठीकु आहे, हीअ डायग्राम में बाक़ी जेके ऑब्जेक्ट्स आहिनि हीअ असांजो सभिनी ते क्लिक करे ऐं कीबोर्ड मां डिलीट दॿायोसि। ऑब्जेक्ट ते क्लिक करे कीबोर्ड मां डिलीट दॿायोसि। सिर्फ़ु जस्ट असांखे 3 ऑप्शन मिली आहे। डिज़ाइन सेंजा ऐं ॾिसोसि डिज़ाइन में तव्हां ॾिसोसि केतिरा आहिनि, तव्हां बिल्कुलु ॾिसोसि अलॻि अलॻि सां तव्हां डिज़ाइन अप्लाई करे सघो था। ऐं हिन खां अलावा हुनजा ॾिसो शेप करे सघो था तव्हां। हिन में कलर बि चवां चेंज करणु चाहियो था, कलर हिते असांखे कलर चेंज करण जो ऑप्शन बि हिते ॾिए थो, चेंज कलर्स आहे। ऐं एड शेप जेकॾहिं एड करणु चाहियो था तव्हां शेप एड करणु चाहियो था। डिलीट करण जे लाइ तव्हां जस्ट शेप ते क्लिक करे तव्हां डिलीट करे सघो था। दोस्तों डायग्राम में या स्मार्ट आर्ट में अञा हिकिड़ो जेको मेन ऑप्शन असां वटि जेको आहे हायरार्की जो। हायरार्की लाज़मी असांखे ज़रूरत पवंदी आहे जॾहिं असां कंहिंजो जेको ॿुधाईंदा आहियूं लाइफ ट्री जेको ॿुधाईंदा आहियूं त उनखे हायरार्की जेका असांखे ज़रूरत पवंदी आहे। असीं क्लिक कयूं था, ओके कयोसि। हीअ तव्हां ॾिसो हायरार्की जेको असां वटि सिंपल अची वियो। हिनखे हेठि था असीं खणी वञोसि ऐं असीं पंहिंजो हीअ ॾिसोसि। ठीकु आहे, हिन में असीं टेक्स्ट एड करणु चाहियूं था। सपोज़ हीअ मेन आहे, सॉरी सिंधी में जेको थी वियो असांजो टेक्स्ट सिंधी में थी वियो मेन। ठीकु आहे, हिन खे असीं डिलीट था करोसि बिकॉज़ असांखे हिन जी ज़रूरत कोन्हे। हीअ हिन जो ब्रांच BRANCH ब्रांच 1 आहे। ठीकु आहे जी, बिकॉज़ ब्रांच 1 आहे, हीअ ब्रांच 2 आहे। तव्हां जेको बि चाहियो तव्हां पाण पंहिंजे हिसाब सां जंहिंजो तव्हांखे डायग्राम ठाहिणो हुजे तव्हां ठाहे सघो था। ब्रांच 3 आहे, सॉरी 3 अची वेली। हाणे ॾिसो असां जेको अञा ब्रांच 2 में हिकिड़ी ॿी हूंदी जेको सभु ब्रांच असीं करणु चाहियूं था त असीं एड शेप कंदासीं। एड शेप्स, एड शेप में लिखो पियो त आफ्टर बिफोर बिलो इज़ी। हाणे एड असिस्टेंट असीं कंदासीं न, जॾहिं असीं एड असिस्टेंट कंदासीं त हीअ हिनजो असिस्टेंट आहे, यानी सब ब्रांच थी वेली। हाणे सब ब्रांच में असीं हिन जो असीं सब ब्रांच 1 थी वेली असांजी। हीअं जीअं असीं हाणे हिन जी सब ब्रांच कंदो या हिन जी जंहिं ते क्लिक करणो आहे रुगो जस्ट तव्हां एड शेप में वञी क्लिक करो, असिस्टेंट तव्हां ठाहे छॾियोसि। मेन ब्रांच ठाहिणी आहे तव्हां मेन ठाहे छॾियोसि, जिते क्लिक कंदो असिस्टेंट। हाणे हीअ जेके आहिनि मेन जा असिस्टेंट आहिनि, ब्रांच 1 2 8 6 हीअ मेन जा असिस्टेंट आहिनि। ब्रांच 1 जी असिस्टेंट हीअ आहे, ब्रांच 2 जी असिस्टेंट ठाहिणी आहे। तव्हां शेप ते क्लिक करो ऐं एड असिस्टेंट में तव्हां जेको ॾिसो हिन जी ठाहियोसि सब ब्रांच 2 सॉरी 1 बिकॉज़ जेको ब्रांच 2 जी असिस्टेंट आहे उन करे ईअं जीअं तव्हां हिन जी असिस्टेंट ठाहे सघो था। ठीकु आहे, चलो हिन जी असिस्टेंट नथा ठाहियूं, हिनखे थोरी डिज़ाइन असीं जेको हुन में चेंज था करियोसि। ऐं डिज़ाइनूं ॾिसो असांखे मुख़्तलिफ़ जेको डिज़ाइन एक्सेल ॾिए थो।
जंहिंमें तव्हां जेका डिज़ाइन चाहियो। सपोज़ हीअ डिज़ाइन असीं चूज़ कईसीं जंहिंजे प्रीसेट में ऑलरेडी जेको इफेक्ट जेके अप्लाई थियल आहिनि, तव्हां पंहिंजा इफेक्ट बि अप्लाई करे सघो था। ॾिसो हीअ हो डायाग्राम, हिनखे असीं कन्वर्ट जेके ऑटो शेप में वरी कन्वर्ट बि करे सघूं था जेको, यानी कि हीअ डायाग्राम हटी करे सिर्फ़ु शेप में असांखे बिहेव कनि था। असीं जेको कन्वर्ट हिते बीठो आहे हिन ते क्लिक करे तव्हां कन्वर्ट टू शेप कंदा, तव्हां कन्वर्ट शेप थी वेंदा। वरी तव्हां रिसर्च ग्राफिक में जेको असां में आणे सघो था। फॉर्मेट में तव्हां साॻी जेके पहिरीं ऑप्शन जेका ॿुधायासीं, जेके ऑब्जेक्ट खे फिल करण वारा या टेक्स्ट खे जेके इफेक्ट अप्लाई करण वारा, उहो तव्हां हुन में करे सघो था। तो दोस्तों स्मार्ट आर्ट जी तव्हांखे ख़बर पइजी वई, तव्हां हिन ते वधीक प्रैक्टिस कजो। थैंक्स फॉर वॉचिंग दिस वीडियो।